भिचा SDO भिचा राजा अली असगर गाहो जी अगवानी में हेस्को अमलदारन इरफान मीजियत मोहरम अली खास के लिए खादिम हुसैन तहीम में बेन पारा पुलिस की मदद से भिटे शाह शहर के शाही बाजार दरगाह चाड़ी स्टेशन रोड से बिजली चोरन खिलाफ छापा हया विया जिते हेस्को के छापन दौरान बिजली चोरी में मुलविस 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे भिचा थाने ते लॉकअप कयो वियो। इन मौके ते SDO हेस्को भिचा राजा अली असगर गाहो मीडिया से ॻाल्हाईंदे ॿुधायो त वाला ऑफिसरन जे मिलियल हुक्मन मूजिब भिचा ऐं आसपास वारनि इलाक़नि में बिजली चोरी के खिलाफ ऑपरेशन कया आहिनि जिते भिचा शहर में दरगाह चाड़ी स्टेशन रोड शाही बाजार ॿियनि हंधनि ते बिजली चोरन ऐं बिल जमा न कराईंदड़ माण्हुनि खिलाफ ऑपरेशन करे रहिया आहियूं जंहिं दौरान 4 शहरनि के बिजली चोरी में मुलविस हुअण करे खेनि भिचा थाने ते लॉकअप करायो आहे। हुननि चयो त बिजली चोरी में मुलविस कंहिं बि माण्हू खे हरगिज़ बख़्श न कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।